नासिर नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट जे उस्तादनि पारां पघारूं बंदि हुजण ख़िलाफ़ जैकोबाद में एहतजाजी मुज़ाहिरो करे हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उस्तादनि जे एहतजाज जे हवाले सां हुज़ूर बख्श मुगेरी जी रिपोर्ट ॾिसूं था। जैकोबाद में नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट जे उस्तादनि पारां मोहम्मद सलाह खोसे जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उस्तादनि पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे धरती टीवी खे ॿुधायो त वज़ीर आला सिंध जे ॾिनल हुकुमनि ते अमल नाहे थी सघियो। असां NCHD डिपार्टमेंट में वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ तक 17 साल कम कयो आहे। जो 21 माना जेको आहे जुलाई 2021 में असांखे सिंध गवर्नमेंट में ज़म कयो वियो आहे। 4 महीना थी विया आहिनि, असांखे पघार कोन थियो आहे। असां वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह के, सरदार शाह वज़ीर तालीम सरदार अली शाह के, एजुकेशन सेक्रेटरी के पुरज़ोर अपील था करियूं त बराए महिरबानी असांजी जेके रहियल चेयरमैननि जी सैलरी आहे उहा जल्दी में जल्दी जारी कई वञे। तो असांखे 4 महीना थिया पघारूं कोन मिलियूं आहिनि। उन्होंने वाइदो किया था पघार ॾियण जो ऐं ज़म करण जो। न असांखे ज़म त कयो वियो आहे, लेकिन असांखे पघारूं न ॾिनियूं वयूं आहिनि। चौथो महीनो आहे, बेसिक वारा उस्ताद आहियूं असां, NCA जा उस्ताद आहियूं, नंढड़ा नंढड़ा बच्चा असांजा बेरोज़गार आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे रेगुलर कयो वञे ऐं असांजा 4 महीननि जा रहियल सैलरी जेको रहियल आहे उहो असांखे इशू थी वञे। जल्द खां जल्द असांखे माना रेगुलर कयो वञे। असांजो अपील आहे CM सिंध वज़ीर आला मुराद अली शाह साहब, वज़ीर जेको तालीम आहिनि सही सरदार अली शाह साहब ऐं पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जेको उन्हनि जो मिशन आहे सिंध में बेरोज़गारी ख़तमु करियो। असांखे तक़रीबन 17 साल थी विया आहिनि असां फील्ड में। बेसिक NCHD जा तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। साईं मुराद अली शाह जो मुतालबो इहो हुयो त तव्हांखे हर महीने 25,000 जे हिसाब सां सैलरी ॾिनी वेंदी, पर 5 महीनो आहे अञा ताईं असांखे सैलरी न आहे मिली। जीअं त असांजा बचड़ा, असांजा नंढड़ा, असांजा जेको आहे बेरोज़गारी एॾी वधी वई आहे जो खाइण जे लाइ कुझु कोन्हे को। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हज़ूर बख्श मुगेरी, धरती TV न्यूज़, जैकोबाद।